सतगुरु होए दयाल, 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 सतगुरु सतगुरु होए दयाल ता शरदा पूरिए, सतगुरु होए दयाल ता शरदा पूरिए, सतगुरु होए दयाल सतगुरु होए दयाल ता शरदा पूरिए, सतगुरु होए दयाल ता कबहु न दूरिए, सतगुरु होए दयाल सबै सतगुरु होए दयाल वरि विजो सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल दुख न जानिए, सतगुरु होए दयाल दुख न जानिए, सतगुरु होए दयाल हर रंग सतगुरु होए दयाल दुख न जानिए, सतगुरु होए दयाल हर रंग मानिए, ओ सतगुरु होए दयाल यम का डर के सतगुरु होए दयाल यम का डर के सतगुरु होए दयाल सुख देगा, सतगुरु होए दयाल यम का डर के सतगुरु होए दयाल सदाई सुख देगा, सतगुरु हो सबै सतगुरु होए दयाल परि विभो सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल, सतगुरु होए जिसके सिर ऊपर जो स्वामी वो दुख कैसा पावे, बोल न जाने माया मधुमाता मरना जीत न आवे, ओ मेरे राम राय तू संता का संत तेरे, ओ मेरे राम राय तू संता का संत तेरे, सेवक को भव छुड़ाई जम नहीं आवे, जो तेरे रंग राते स्वामी तिनका जन्म मरण दुख नाता, तेरी बकस न मेरे कोई सतगुरु का दिलासा, नाम दिया सुख बल वो आठ पहर आराधे, तेरी शरण तेरे भरवसे
पंच दूत लैसा ज्ञान ध्यान कुछ कर्म न जानो सार न जाना तेरी ज्ञान ध्यान कुछ कर्म न जानो सार न जाना तेरी सबसे बड़ा सतगुरु नानक कल राखी मेरी वो सबसे बड़ा सतगुरु नानक कल राखी मेरी वो सतगुर जहरो शाह को न डिठो सिखा पर जी दिनों जमे मसा वो आत्म धन अथा वो नकी कुशाई जात पाओ नकी बुझाई राह हरे मनो अचा स्वामी चढ़ाई के नगे वो ऐड़ी कीर करे स्वामी अबिना सतगुरु भगत जोग वैराग जा भंडार भरे अनभय ज्योति अंदर में सुत सिद्ध परे पलक नदिए परे रमता राम अखेल वो सतगुर पुरख सुजान रखियो हथ मथे मिट्टी वेई मनमा स्वामी किंचा तारे वस्यो में महर जो भरिया नेरन माणे अच्छे मीठा पान सन्मुख मोहिते सुपी ओ सतगुरु होय दयालता नवन जे पाइए सतगुरु होय दयालता नवन दे पाइए सतगुरु होय दयालता सत्य समाइए सतगुरु होय दयालता नवन दे पाइए सतगुरु होय दयालता सत्य समाइए बोलो सतगुरु होय दया सतगुरु होय दया जंहिंजो हे असां हे हर साल मल्हायूं था मां हिकिड़ी ॻाल्हि सभिनी खे चवां हिते सभु आहे भले ही कंहिंजो बि गुरु कोई बि हुजे हिन में पहिरीं ॻाल्हि तर्क न कजांइ तूं पंहिंजे ही गुरुअ खे हृदय में रखी जेको बि जंहिंजो गुरु आहे गुरु हिकु ई थींदो आहे शरीरनि सां गुरु हज़ारे ईंदा लखे करोड़े हाणे त नाहे मां राति बि तव्हांखे चयो आदि खां वठी जुग बि न ठाहिया धरतीअ ते इनखे नित्य अवतार चइबो आहे टे अवतार थींदा आहिनि नित्य निमित ऐं नित्य सतगुरु नित्य नित्य सतगुरु सदाई ईंदा आहिनि सदाई ॿिज खोटी न थींदी आहे माण्हू चवंदा आहिनि बसि हिकिड़ो थी गुज़रियो वरी ॿियो न थींदो ईअं थींदो ई न परमात्मा जॾहिं कंहिं शइ जी ॿिज खोटी न कई त इन जी ॿिज खोटी कंदो
सतगुरु सदाई पिया ईंदा आहिनि, हिकु ईंदो आहे ॿियो, पर आहे हिकु ई। ज्ञान सभिनि जा अलॻि 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 आहिनि। जेॾी महिल माण्हू मंज़िल ते पहुचंदो पोइ ॾिसंदो हिकु ई आहे, चाहे भक्ति मार्ग हुजे चाहे ध्यान मार्ग हुजे, मार्ग भले ई सभिनि जा पंहिंजा पंहिंजा आहिनि, बाक़ी जेॾी महिल मंज़िल जंहिंखे चइजे मंज़िल उहा हिकु आहे। हाणे असली सतगुरु छा आहे? सतगुरु जेको सत्य जो संग सत्य ॿुधाए, ये जेकी आख़िरी तुक आहे, सतगुरु होए दयाल नव निध पाइए, सतगुरु होए दयाल सत्य। हाणे हिते थोरो ध्यान सां सम्झिजो, सत्य अखर शो, सत्य में कोई भी नालो रूप आकार न। गुरु जो ज्ञान वास्तविक में कोई आकार न, कोई नाम न, कोई रूप न। इन करे सत्य सत्य सभिनि जे लाइ आहे, बाक़ी ये नाम अलॻि अलॻि थींदा। गुरु जो ज्ञान सत्य, सत्य छाखे चइजे? सत्य हाणे सम्झाइण जे लाइ मां तव्हांखे चवंदुसि, सत्य आहे परमात्मा। परमात्मा न कोई हिंदू आहे, न मुस्लिम आहे, न ईसाई आहे, न सिंधी आहे, न बौद्धी आहे, न जैनी आहे। परमात्मा कोई इहे असां माण्हुनि जा ठहियल आहिनि। कोई भी कंहिंजो भी खून कढाए कंहिं डॉक्टर खे वञी ॾेस पैथोलॉजी में, चएसि न खून खे चेक कर कंहिंजो आहे, हिंदूअ जो आहे, मुस्लमान जो आहे, ईसाई जो आहे, यहूदीअ जो आहे, कैथलिक जो आहे, प्रोटेस्टेंट जो आहे, आयुयान जो आहे, महायान जो आहे, सुन्नीअ जो आहे, शिया जो आहे, कंहिंजो आहे। डॉक्टर कॾहिं भी न ॿुधाए सघंदी, चाहे कोई मरी वञे, वञी कंहिंजी हॾी खणी करे, जेको हॾियूं खणी असां 3 ॾींहं ते वञी किथे परवान करे आहियूं, काई हॾी वञी कंहिं डॉक्टर खे ॾेसि, ऐं चएसि इहा ॿुधाए कंहिंजी हॾी आहे, हिंदूअ जी आहे, मुस्लमान जी आहे, न ॿुधाए सघंदो। परमात्मा भी कोई हिंदू मुस्लिम कोई ईसाई न आहे, परमात्मा सत्य है। और सत्य हाणे हिन महिल हींअर इहो ई गुरू जो ज्ञान आहे। बाक़ी तव्हां गुरूअ खां सवाइ कोई बि ज्ञान ॾिसंदव, देवियूं देवताऊं या अतीत में थी गुज़रिया आहिनि, इहे कथाऊं जेके तोखे दिलि सां अगरि लॻनी, तोखे दिलि सां इहो लॻे थो त कोई ईअं मर्द कोई सॼो साल कंहिंजी कशमिश में पियो जी कथा आहे, या कोई महल सां ॿाहिरि ठहंदो आहे, या कथा आहे, इहो सत्य न आहे। कंहिं शरीर खे मलण सां कोई ॿाहिरि निकिरंदो आहे, अहिड़ियूं कथाऊं देवी देवताउनि जूं लिखियल आहिनि जेको थी न सघे, सत्य न आहे, असत्य। सत्य थी हे इन महिल गुरुअ जो ज्ञान, गुरु इन करे ही सतगुरु जेको सत्य ॿुधाए। सत्य छा आहे? सत्य हे परमात्मा। परमात्मा हाणे हिन महिल हींअर मता तव्हां इहो परमात्मा कोई सम्झो ब्रह्मा हे विष्णु आहे महेश। हाणे बेबीअ जेको चई गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु महेश्वर आहे, त कोई गुरु ब्रह्मा, कोई विष्णु, कोई गुरु ही पैदा कयो आहे, गुरु ही पाले थो, गुरु ही सिंगार, बस इहो आहे। उहो कोई भगवान, कोई ब्रह्मा, कोई शिव। हाणे इन्हनि जी कथाउनि में हीअं गहराई में वठी वेंदो मैं त तूं पाण ई चवंदी, मां वठी वेंदो मैं गहराई में, कोई मां सां वेह त मां ॿुधायांसि त इहे अतीत में जेको बि इहे
ऐं अतीत में जेको बि पहिरियों थियो आहे ऐं माण्हू सभु अतीत खे वठी वेंदा आहिनि। भई अतीत में कोई रामायण थियो या कुझु थियो हुयो, अरे हे प्रत्यक्ष सत्य परमात्मा। और परमात्मा केरु आहे? परमात्मा कोई पुरुष न आहे। परमात्मा स्त्री भी आहे, पुरुष भी आहे, ॿिन्ही खे मिलाए करे। न त कंहिंखां बि पुछ, भॻवान छा आहे? भगवान, परमात्मा, पुल्लिंग। और स्त्री बिल्कुलु न। कीअं ईअं थींदो? कीअं थी सघंदो? कोई पुरुष ईअं थी सघंदो सिवाय स्त्रीअ जे? या स्त्री खां सवाइ काई पुरुष खां सवाइ काई स्त्री थी सघंदी? या मुर्गी खां सवाइ कोई अंडो थी सघंदो? या अंडे खां सवाइ काई मुर्गी थी सघंदी? सोचजो पहिरियों, कोई थी सघंदी? अकेलो कोई भी न पुरुष थी सघंदो न काई स्त्री थी सघंदी। ॿिन्ही खे जॾहिं जोड़, हिकिड़ो हिंदू ही धर्म विश्व में, हिकु हिंदू धर्म जंहिं परमात्मा जो प्रतीक कढियो आहे, छा अथसि नालो? अर्ध नारेश्वर। पूरो अर्थ, हिकिड़े पासे स्त्री, हिकिड़े पासे पुरुष। सच्चाई। ऐं भगवान इन द्वैत में हिकु, ये द्वैत आहे, हिकिड़ो स्त्री आहे, हिकु पुरुष आहे, दुख आहे, सुख आहे, मान आहे, अपमान आहे, राति आहे, ॾींहुं आहे। द्वैत खां सवाइ ये संसार थी न सघंदो। सभ में द्वैत आहे। त ॿिन्ही खे मिलाए, स्त्रीअ खे बि मिलाए, पुरुष खे बि मिलाए। स्त्रीअ में पुरुष जो तत्व आहे, पुरुष में स्त्रीअ जो तत्व आहे। कोई भी मां ऐं पीउ खां सवाइ ॼमी न सघंदो। जॾहिं मां ऐं पीउ जो संजोग थिए थो तॾहिं ॿारु ॼमे थो, चाहे स्त्री हुजे, चाहे पुरुष हुजे, चाहे छोकिरी हुजे, चाहे छोकिरो हुजे। कोई ईअं हिकिड़े सां त थी न सघंदो। थी सघंदो? तीअं ई परमात्मा स्त्री भी पुरुष भी उनखे मिलाए हिकु आत्मा, जेको गुरु अर्जन देव चयो, एक जप एको साला, एक सुमर, एक जप एको साला, एक सुमर एको मना है। एकस के गुण गाऊं अनंत, मन तन जाप एक भगवंत। एको एक एक हर आप, पूरन पूर रहो प्रभ व्याप। अनेक विस्तार एक ति भय, एक आराध प्राश्चित गए। मन तन अंतर एक प्रभराता, गुरु प्रसाद, गुरु प्रसाद इतेच। ये सॼी जेकी वाखाण कईसीं, कंहिंजी कईसीं? सतगुरु जी। गुरुअ जे प्रसाद सां, गुरुअ जे प्रसाद सां इक जाता, हिकु जातोसीं। गुरुअ जे प्रसाद सां जेको असांखे गुरुअ चयो उहो हिकु ई चई। कोई गुरु ईअं न चवंदी कोई परमात्मा आकाश में वेठो थी, या कंहिं मंदिर टिकाणे में वेठो थी, या कंहिं तीर्थ में वेठो थी। अगरि परमात्मा वेठो थी त तुंहिंजे ई अंदरि वेठो थी। ॿियो परमात्मा कोई बि कान्हे। कोई भ्रमण संसार में न पओ, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे। सभिनी मुंह में भी आ, तहां में भी आ, सभिनी में आ। जिन जातो आ यो सत्य, यो सत्य जेके संसार जा अंधा आहिनि वो सत्य के न सुञाणींदा। ऐं अंधनि जो ज्ञान अंधा वेठा था ॿुधनि। अंधन जो ज्ञान, अंधा अंधे ठेलिया दोनों पढ़नि, ॿई को में करनि। ऐं अखियुनि वारे जी ॻाल्हि अंधे खे न वणंदी आहे। मां मुंड खां ई ॾिठो आहे, हे बुद्ध, महावीर, कबीर, रविदास, ही अखियुनि वारा हुआ। गुरु नानक न पिया सम्झनि, माण्हू अंधा न पिया सम्झनि।
छा हालत बुद्ध जी कयो, जीसस जी छा हालत कयो, सुकरात जी छा हालत कयो, मनसू सत्य खे तव्हांखे खोटो सिक्को हुजे ऐं सही सिक्को हुजे, हलाईंदव कहिड़ो? सही हलाईंदव, खोटो हलाईंदव, इहो निकिरे। ऐं भले सॼी बाज़ार में खोटो हलंदी ऐं सॼे खे न हलाइण ॾींदे, खोटा ई खोटा हलंदे। त सत्य खे अंधो नथो सम्झे, इन करे स्वामी साहिब सलोक चयो आहे। छा थो चवे? अंधा की न ॾिसने, अंधा की न ॾिसने प्रत्यक्ष परमेश्वर के, अंधा की न ॾिसने माण्हू रखी अंदर में भोंदूअ जा भटकन, सुतैं सिद्ध सही कयो सामी सुजागने, रता रंग रहने द्वैत वराए दिल में। अंधा अहिड़ी कार वो सही तो चए स्वामी साहिब। माण्हुनि कथाउनि में सत्यनारायण जी कथा, शिव जी कथा, हे कथा जंहिंमें सिर्फ़ अंधविश्वास, सच्चो परमात्मा हीअं जीतो जागतो तुझे पीउ में, तुंहिंजी माउ में, तुंहिंजी ज़ाल में, तुंहिंजे पुट में। घर तुंहिंजो मंदिर आहे, तुंहिंजो घर मंदिर, तूं ॿाहिरियां मंदिर थो घुमे। पूजा छा खे चइजे? पूजा थी जेको तूं कमाए थो, या तुंहिंजी पूजा आहे। ऐं माई जेको घर में कमु करे थी, इहा पूजा आहे। ऐं तव्हां खणो था लोटो, कंहिंखे था कहिड़ी पूजा था कयो पिया? छा तूं कमाए अची थो, या पूजा न आहे? या पूजा न आहे भई अंदर खां पुछजांइ, जेको सत्संग ॿुधे थो अंदरों पुछजांइ, जेको तूं वञी थो दुकान ते, इहा तुंहिंजी पूजा थी? पैसा खणी थो अचे, तुंहिंजी ज़ाल, तुंहिंजी माउ, तुंहिंजो पुटु भोजन खाइनि था तुंहिंजी कमाईअ सां, इन्हनि में परमात्मा आहे, सच्ची पूजा आहे। मूंखे त हिकिड़े हंधि जेको ॾिठुमि, सुबुह जो 7 बजे किराणे जो दुकान खुलियल, उन दुकान खे बि सुञाणासि, उन दुकान जे मालिक खे सॼी बाज़ार में ॾे वठि ते चलाईंदा अथसि। ऐं अगरबत्ती ॿारे करे अधु कलाकु वेठो, वॾो ग्राहक आयो आहे, चएसि थो भाई मूंखे खंडु ॾे, मुंहिंजे घर में महिमान आहे, ॿियो कोई दुकानु कान्हे, महिमान वेठो आहे चांहि जे लाइ, ऐं तूं खंडु ॾे, ईअं थो करेसि। अंधो ॾिसी नथो, तोखे नथो चवां, ईअं थो चएसि ॾिसी नथो पियो त मां पूजा थो कयां। इहा धोखड़ी तूं पूजा थो करीं? असली तुंहिंजो ग्राहक आयो आहे भॻवानु, उहो थी जेको तोखे वठी थो वञे पियो सामान। इन में मां जॾहिं अॻिते पूरो वाखाण कयां, मूंखे टाइम न मिली सघंदो, सॼी वाखाण कंदो मैं, त इहो ग्राहक तुंहिंजो परमात्मा निकिरंदी। ऐं तूं वेठो थो अगरबत्तियूं ॿारे, उनखे चएसि थो अंधो आहे, मुंहिंजा पूजा आहे। ॿार हिकु माईअ खे 3 ॿार, हिकिड़ो ॾेराणी जो सो रायपुर वई हुअसि, रायपुर वई अथसि उहा, हिकु उहा माई घर में 3 ॿार, 2 पंहिंजा, हिकु हुन ॾेराणीअ जो। 3 छंछर जो ॾींहुं चवंसि था पिया, वो तो चेस आंटी मेरे को ब्रेड बटर बना के दो, आज हमारे घर में प्रीति भोज है, हमको ब्रेड बटर अच्छी लगती है, वो बना के दो। मेरी पंहिंजा चवंसि था मम्मी मेरे को चाउमीन बना के दो, ॿियो तो चेस मेरे को मैगी बना के दो, हमारी वहाँ प्रीति भोज है, हम तीनों बच्चे ले जाएंगे, वहाँ खाएंगे। माइती चैन हमको जाना है पूजा करने, तीनों को चेहरा उठा दूंगी, खाना है तो खाओ,
मैं जा रही हूँ पूजा करने, इतने तीनों के नहीं तिलों के लिए नहीं बनाऊंगी। कहिड़ी पूजा थी करण वञे पई? हाणे खणंदे धाॻो लोटो वण खे ॿधींदे, जेको कंहिं कम जो न कार। असली ॿार तुंहिंजा घुरनि था पिया, उन्हनि खे तूं ठाहे ॾे, वञे थी लोटो खणी करे पूॼा थी। अॻे असांजे काके दराणे में लॻे तव्हां सुञाणींदा हुओ, हिते ईंदा हुआ, पोइ असांजी चाची सुबुह जो चौंपल पई पाए तकड़ी तकड़ी, काको बि वेठो ॾिसेसि पियो, ॾिसंदे ॾिसंदे काॾे थी वञे? चई पिपल थी। चई छो? चई धाॻो ॿधण। चई हेठि वेठो थी पिपल, ही पिपल न आहे, वञी तूं ॾह धाॻनि थी खणनि। अरे मूंखे चांहि ॾे, मूंखे खपे। चई मां वञा थी, ॾह पिपल थी। अरे घर में असांजे हे जीता जागता ठाकुर वेठा आहिनि, ऐं सचो ज्ञान अॼु मां गुरूअ जो कयो, सत्य समाई। सतगुरु होए दयाल नवनिधि पाइए, सतगुरु होए दयाल सच सच इहो ई थी। अॼु न ईंदे सम्झ में जेके ये घणा वॾे वॾे पिननि भटकनि था पिया, पंहिंजो घर छॾे करे, मां घर थी मंदिर, तुंहिंजो दुकान थी मंदिर, ऐं कोई संसार संसार न आहे। तव्हां हिनखे संसार न सम्झ। अगरि तूं सतगुरु जी दृष्टि सां ॾिसंदी, जेको चई मेरा संसार गुरु, संसार संसार न आहे, इहो परमात्मा जो प्रक्षेपण आहे, परमात्मा ई आहे, इहो उनजो ई ठहियल आहे। उनखे छॾे तूं कारे थो वञे पियो। ऐं घणा माण्हू पुराणा ढब जा सन्यास इन घर खे ज़ाल खे ॿारनि खे छॾे करे वञी पहाड़नि ते वेही रहनि। उन्हनि जी ज़ालुनि सां छा थियो, उन्हनि जे ॿारनि सां छा थियो, उहो न सुञातो। असां भॻवान खे था पाइण वञूं, उन्हनि जा ॿार भिखारी थी विया, ऐं ज़ाल ग़लति कमु करे पई। उहो वियो आहे होॾे, उते भॻवानु मिलंदुसि। कॾहिं कोई घर न आहे छॾिणो, कोई दुकान न आहे छॾिणो। हे संसार, हे संसार, ही संसार न आहे। तूं गुरूअ जी दृष्टि सां ॾिसंदे त हे सभु परमात्मा थी। ख़ालिक ख़ल्क़ ख़ल्क़ में ख़ालिक पूर रहियो सर्ब ठाही, दवा दब भरियो पियो थी, इहो परमात्मा ई भरियल थी। मतां कोई परमात्मा खे सम्झे, काथे पहाड़ ते वेठो आहे, कुझु बि न थींदी। परमात्मा चङी तरह सां मां सतगुरुअ जो ज्ञान, पोइ सतगुरु इन करे ई त ईंदा आहिनि धरतीअ ते, इहो ई ॿुधाइण तोखे हीअं कीअं ख़बर पवंदे। वो पाण ॼाणी करे सतगुरु दातार नाम का आप, सतगुरु प्रभ बुझिया गुर जेवल अवर न कोई। सतगुरु पाण बुझी करे, इहो थी अखियुनि वारे जो ज्ञान, इहो ई थी। जो उनखे न सम्झी करे तूं अंधनि वांगुरु अगरि भटकंदे त किरंदी वञी। सत्य अखियुनि वारो सतगुरु ई आहे, जेको इहो सत्य जो ज्ञान ॾे थो। सत्य जो ज्ञान सतगुरुअ जो ज्ञान आहे। सतगुरु जो ज्ञान ई इहो थी, तुंहिंजे अंदरि थी, सभिनी में उहो ई थी।